अस्सलाम वालेकुम। ताज़रे आयो STV न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, सिजावल खां सलीम मलाह जी रिपोर्ट ते नज़र था वझूं। सिजावल जो जियालो अॼु 17 ॾींहं बुख हड़ताल ते नमाज़ पढ़ी प्रेस क्लब सिजावल अॻियां तॾो विछाए वेठो आहे। रोज़ी रात करींदो पीपीए वारा छा ॾींदा, मरण घड़ी ताईं शहीदनि जी पार्टीअ सां नुमाइंदसि जेके वर्करनि जूं नौकरियूं विकिरो कंदा से नैब हवाले थी वेंदा। पीपी पटेवाले जी नौकरी लाइ जो जियालो हुसैन शेख प्रेस क्लब अॻियां अॼु 17 ॾींहं खां बुख हड़ताल ते वेठल आहे। पीपी ज़िले क़यादत खां सख़्तु मायूस थींदे खेनि पिटूं पारां त ॾींदे संस अखियुनि मां लुड़क लाड़ू करे लड़ी पिया। कामरेड हुसैन शेख चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो खां पोइ सिजावल ठट्टो जा वर्कर नदणका आहिनि, बुख बदहाली जो शिकार आहिनि, बेरोज़गारी सभु फ़ाका कशी जो शिकार आहिनि। मुॾा केरु लड़ी अचण जी तकलीफ़ नथो करे। हुन चयो त आउं मरण घड़ीअ ताईं तॾो विछाए वेठो आहियां, रोज़ी रब ॾींदो, अहिड़ी क़यादत मां कहिड़ी उमेद रखां। आख़िर में हुन चयो त 5 अक्टूबर 2021 ते ज़िले क़यादत खे ॾींहं जा तारा ॾेखारींदसि। मुंहिंजे मरण जा ज़िम्मेवार पीपी ज़िले क़यादत सदर ऐं तालक़े सदर हूंदा।